अस्सलाम वालेकुम पंहिंजा में दोस्तों नई ज़बरदस्त बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे प्यारे प्यारनि खे दिल वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। दोस्तों असद कुरैशी जी फ़नी कॉमेडी ऐं एक्शन वारा सीन ॾिसण खां पोइ काफ़ी दोस्तनि जा सुठा मैसेज आया ऐं चयूं त यार ड्रामो हाणे ज़बरदस्त थी वियो आहे, अॻिते छा कहाणी जी हूंदी इहो ॿुधायो। अॻु जी कहाणी दोस्तों जी ईअं ई हलंदी रहंदी जीअं हली रही आहे। असद कुरैशी जो इहो ई मूड तव्हांखे अॻिते बि ॾिसण वटि मिलंदो। जीअं तकरार में हुयो उते मूड कुझु अलॻि हुयो, जहिड़े वारो मूड। हिते कुझु फ़नी ऐं प्यार वारो मूड, पंहिंजी घरवारी सां बि, मामा लालू सां बि, मसात वारो करेक्टर, अहिड़े हिसाब सां अॻिते कहाणी अहिड़े हिसाब सां रहंदी। दुश्मन सां दुश्मन, सॼण सां सॼण थी दरिया खान हलंदो ऐं चङे भरनि खे टांडा ॾींदो ऐं चङो भला सीन अहिड़ा अहिड़ा तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा जो यादि कंदो। ऐं इन में कुझु हिकु अधु ॿिया किरदार बि ऐड कया वेंदा। बाक़ी हाणे जाबर टिल्लो जेको आहे जाबर टिले खे तमामु जल्द इहो दरिया खान सिधो कंदो ऐं ॿियो कंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे। दोस्तों अॼु वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। अगरि तव्हांखे अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल दासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। तव्हांखे मौला ख़ुशि रखे।